बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा, रुकू नंबर 14। ए बनी इसराइलो, उहे मुंहिंजा गुण यादि करियो जेकी मूं अव्हां ते कया ऐं मूं जहाननि वारनि ते अव्हां खे सॻोरो कयो ऐं उन्हीअ ॾींहं खां ॾिजो जंहिं में को जीव कंहिं जीअ खां कुझु बि टारे न सघंदो ऐं न की खांस को बदिलो क़बूल कबो ऐं न की का पारत नफ़ो ॾींदी ऐं न की खेनि मदद ॾिबी। ऐं जॾहिं इब्राहीम खे संदसि पालणहार किन ॻाल्हियुनि सां परखियो ऐं उहे पूरियूं कयाईं ऐं अल्लाह फरमायो त आउं तोखे माण्हुनि लाइ इमाम मुक़ररु करण वारो आहियां, तॾहिं इब्राहीम चयो त मुंहिंजे औलाद मां बि इमाम कंदे। अल्लाह फरमायो त ज़ालिमनि खे उहो मुंहिंजो अंजाम न पहुचंदो। ऐं जॾहिं बैतुल्लाह खे माण्हुनि जे मोटण जो माॻ ऐं अमन जो हंधु मुक़ररु कयोसीं ऐं हिन उम्मत खे हुकुम कयोसीं त मक़ाम इब्राहीम खे बि निमाज़ पढ़ण जी जाइ करे वठो ऐं इब्राहीम ऐं इस्माइल खे वसियत कईसूं त मुंहिंजे घर खे तवाफ़ कंदड़नि ऐं एतिकाफ़ वारनि ऐं रुकू ऐं सजदे कंदड़नि लाइ पाक रखो। ऐं जॾहिं इब्राहीम चयो त ए मुंहिंजा पालणहार, हिन शहर मके खे अमन जो हंधु कर ऐं संदसि रहंदड़नि मां उन्हनि खे मेवनि जी रोज़ी ॾे जेकी मंझाइनि अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञीनि। तॾहिं अल्लाह फरमायो त जॾहिं न मञिव तंहिंखे बि पोइ उनखे हयातीअ जा थोरा ॾींहं आसूदो कंदुसि, वरी खेसि बाहि जे अज़ाब ॾांहुं बेवस कंदुसि ऐं उहा बुछड़ी जाइ आहे। ऐं जॾहिं इब्राहीम ऐं इस्माइल बैतुल्लाह जा बुनियाद ओसारींदा हुआ तॾहिं चवंदा हुआ त ए असांजा पालणहार, ही पोरियो असां खां क़बूल कर, छो त तूं ई ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहीं। ए असांजा पालणहार, असांखे पंहिंजो फरमान बरदार कर ऐं असांजे औलाद मां बि हिकु ऐं असांजे औलाद मां बि हिकु टोलीअ खे पंहिंजो फरमान बरदार कर ऐं असांखे हज जा अरकान सेखारे, असांजूं ख़ताऊं माफ़ कर, छो त तूं ई वॾो माफ़ कंदड़ महिरबान आहीं। ऐं असांजा पालणहार मंझाइनि हिकु पैगंबर मुंहिंजनि मोकिल जो तुंहिंजूं आयतूं मथनि पढ़े ऐं खेनि किताब ऐं हिकमत सेखारे ऐं खेनि सुधारे, छो त तूं ई ग़ालिब हिकमत वारो आहीं।